الحمد لله الذي هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. تلك حدود الله ومن يطع الله ورسوله يدخله جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها وذلك الفوز العظيم. ومن يعص الله ورسوله ويتعدى حدوده يدخله نارا خالدا فيها وله عذاب مهين. صدق الله العظيم. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وآله وصحبه وبارك وسلم عدد معلوم لك دائما أبدا أبدا أبدا. मोहतरम अज़ीज़ दोस्तों, अल्लाह रब्बुल जलाल जे करोड़नि जे तादाद में करम नवाज़ी जे सुबह सवेल असां तव्हांजी हाज़िरी पंहिंजे रब करीम जे दर जी लॻाई आहे। मथे अल्लाह ताला जेके वो रसा हुया उन्हनि जा हिसा ॿुधाया त फलाना फलाना माण्हू वारिस आहिनि, जेकॾहिं को मरी वञे उनखे एतिरो एतिरो हिसो मिलंदो। कुझु उहे ॻाल्हियूं आहिनि जेके हदीस तय्यब मां साबित थियनि थियूं। उन्हनि मां हिकिड़ी ॻाल्हि हीअ आहे त ला यरिसुल मुस्लिमुल काफ़िर वलल काफ़िरुल मुस्लिम। मुसलमान काफ़िर जो वारिस कोन थो थिए ऐं काफ़िर मुसलमान जो वारिस कोन थींदो। मिसाल आहे, पीउ काफ़िर आहे, पुट मुसलमान आहिनि, न काफ़िर पुट पीउ जा मुसलमान पुट वारिस कोन थींदा। मुसलमान पीउ आहे, काफ़िर पुट आहिनि, इहे काफ़िर मुसलमान जा वारिस कोन थींदा, न मुसलमान काफ़िर जो वारिस थींदो। हा, अहिड़ो माण्हू आहे जंहिं पहिरियां इस्लाम में हो, बाद में मुर्तद थी वियो आहे, त हुनजी इस्लाम वारे दौर में जेका मिल्कियत कमाई उहा तक़सीम थींदी वारसनि में। इस कुफर वारी जेका ज़िंदगी उहा जेका मिल्कियत आहे उहा बैतुल माल में यानी इस्लामी हुकूमत में जे ख़ज़ाने में जमा थींदी। औरत जेकॾहिं मुर्तद थी वई आहे, चाहे इस्लाम में हुजे या चाहे मुर्तद थी बाद में वई, जेका बि मिल्कियत हुजेसि इस्लाम वारी या कुफर वारी, उन ॿिन्ही जा वारिस मुसलमान कोन थींदा, उहा बि इस्लामी हुकूमत जे ख़ज़ाने में जमा थींदी। हिकिड़ो कानून इहो आहे। ॿियो कानून इहो आहे त वसीयत वारिस जे लाइ कान थींदी। जंहिंजा हिसा मुक़ररु आहिनि क़ुर में, उन्हनि जे लाइ को माण्हू वसीयत करे बाबा हिते मिल्क मुंहिंजे पीउ खे ॾियो, पुट खे ॾियो, उनजे मथां अमल कोन थींदो। वसीयत वारिसनि खां सवाइ ॿिए कंहिंजे लाइ थींदी। ऐं ॿी ॻाल्हि हीअ आहे, जेकॾहिं को माण्हू आहे मरी वियो आहे, उनखे औलाद आहे, उन सां गॾु उनजे घरवारे खे पेट में को ॿारु आहे, हाणे मिल्कियत तक़सीम वारे टाइम ते उहा जेका ॿार पेट में आहे उनजो छा हुकुम आहे? उनजे लाइ इहा त वारिसनि खे इंतज़ारु कराइजे, भई इहो ॿारु माउ जे पेट मां निकिरे, ख़बर पवे छोकिरो आहे छोकिरी आहे, पोइ उनजो बि हिसो ॾियो, उनजो हिसो उनखे मिले, को खणी संभाले, ॿियो को जेसि ताईं उहो बालिग़ थिए, यतीम वारी हुकुम आहे। पर जेकॾहिं उन तकड़ि कंदा बाबा असांखे मिल्कियत हीअं तक़सीम करे ॾियो, पोइ उन वक़्त में इनखे छोकिरो सम्झी फ़र्ज़ु करे, छोकिरो या छोकिरी फ़र्ज़ु करे मिल्कियत तक़सीम कबी ऐं ओतिरो हिन जे लाइ मिल्कियत रखे छॾिबी, बाक़ी मिल्कियत तक़सीम कबी। पोइ जेकॾहिं छोकिरो आहे त उहो हिसो ॾिबो, छोकिरी आहे त उहो हिसो ॾिबो, बाक़ी जेका मिल्कियत बची उहा माण्हू वारिसनि खे ॾेई छॾींदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेकॾहिं को माण्हू विरासत जे लाइ माइट खे क़त्ल करे, पीउ खे या चाचे खे या भाइटे खे इन लाइ क़त्ल करे त बाबा हीउ मरे तुंहिंजो वारिस आऊं थियां, त उहो माण्हू विरासत मां उनखे विरासत कान मिलंदी। जंहिं माण्हू पंहिंजे कंहिं बि माइट खे इन लालच में मारियो हीउ मरे हिन जो वारिस आऊं थियां, इहो क़ातिल हाणे विरासत खां महरूम आहे, इनखे विरासत कान मिलंदी। ऐं उहा औरत जंहिंखे मुड़ुसु तलाक ॾिए थो, पोइ तलाक जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि, जेके बि तलाकनि जा क़िस्म आहिनि, हर कंहिंजा अलॻि हुकुम आहिनि। बहरहाल जेकॾहिं तलाक ॾियण खां बाद में औरत जी इद्दत जे दौरान, यानी जेका तलाक जी इद्दत आहे या मर्ज़ुल वफ़ात जी तलाक वारी इद्दत आहे, उनमें जेकॾहिं मुड़ुसु मरी वियो आहे त इहा माई मुड़ुस जे विरासत जी हिसेदार आहे, मुड़ुस जो जेको विरासत आहे उनजो हिसो मिलंदुसि। पर जेकॾहिं माई खे मुड़ुसु तलाक ॾिनी, पोइ तलाक खां बाद में मुड़ुस वारी इद्दत बि गुज़री वई, हाणे माना मुड़ुस जे निकाह में न रही, हाणे मुड़ुस इद्दत खां बाद में मरे थो,
हाणे इहा मुतलक औरत इन मुड़ुस जे माल जी जेका वारिस कान थींदी। त अलाह फरमाए थो तिलक हुदूदुल्लाह, ऐं जेके बि तव्हांखे वरासत जा अहकाम ॿुधाया इहे अलाह जूं हदूं अथव। कंहिं मुले मौली जो बयानु या पैगाम न आहे, इहे अलाह जूं हदूं अथव, अलाह जा अहकाम अथव। हर कंहिं हिसेदार खे विरासत खे पंहिंजो हक़ु ॾियो, चाहे छोकिरो हुजे छोकिरी हुजे, माउ हुजे पीउ हुजे, घरवारी हुजे मुड़ुसु हुजे, हर कंहिंखे पंहिंजो हिसो ॾियो, कंहिंजो बि हिसो खाओ न। इहे अलाह जूं हदूं आहिनि, अलाह मुक़ररु कयूं आहिनि। वमन युति अल्लाह व रसूलहु युदखिलहु जन्नातिन तजरी मिन तहतिहा अल-अनहार ख़ालिदीन फ़ीहा। जेको माण्हू चवण कंदो इताअत कंदो अल्लाह ऐं उनजे रसूल जी, युदखिलहु जन्नातिन तजरी मिन तहतिहा अल-अनहार ख़ालिदीन फ़ीहा, दाख़िल कंदो अल्लाह उनखे उन जन्नत में जंहिंजे हेठां नहरूं हूंदियूं, ख़ालिदीन फ़ीहा, हमेशह हुन में रहंदो। व ज़ालिकल फ़ौज़ुल अज़ीम, इहा वॾे में वॾी कामयाबी आहे। अल्लाह जे हुकुम जे करे भला तोखे थोरो हिसो घटि आयो, तो पंहिंजी नियाणी खे, भेण खे, माउ खे या उन मुड़ुस जी घरवारी खे हिसो ॾिनई, अल्लाह जो चवणु कई जन्नत में दाख़िल थी। पर जेकॾहिं कंहिं माउ भेण जो, घरवारी जो, नियाणी जो हिसो खाए अथई, वमन यअसिल्लाह व रसूलह, उहो माण्हू अल्लाह जी नाफ़रमानी करे थो, उनजे रसूल जी नाफ़रमानी करे थो, व यतअद्दा हुदूदहु, ऐं अल्लाह जे हदुनि मां निकिरी वञे थो, त युदखिलहु नारन ख़ालिदन फ़ीहा, दाख़िल ॾिनो बाह में, हमेशह हुन में रहंदो। वलहु अज़ाबुन मुहीन, इहो ख़्वारी ऐं ज़िलत वारो अज़ाब आहे। पोइ मर्ज़ी आहे असां मुस्लमाननि जी हमेशह वारो अज़ाब वठूं या थोरे दुनिया जी लालच जे लाइ उन लालच खे छॾे करे माण्हू हमेशह वारी जन्नत कमाए।